काज़ीअहमद जे नाज़ महल होटल खां माल पिड़ी तोड़े मुख्य रिहाइशी कॉलोनी ॾांहुं वेंदड़ लिंक रोड जे तबाह हाल बाद ॿीहर तामीर न थियण वारे अमल ख़िलाफ़ इलाइक़े वासी रस्तनि ते निकिरी आया। चिती नारेबाज़ी रोड तामीर करण जी घुर मक़ामी रहवासियुनि ॼाम राशिद उनड़ मौलाना सॼण लाखो बशीर उमरानी जी अॻवानी में मक़ामी रहवासियुनि एहतजाज कंदे नारेबाज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़ इलाइक़े वासियुनि दाहींदे चयो आहे त काज़ीअहमद शहर जो मुख्य इलाइक़नि शौकत कॉलोनी अली नवाज़ उनड़ मॉडल कॉलोनी भील मोहल्ला समेत हज़ारे माण्हुनि जी अच वञ वारी लिंक रोड वॾे अरसे खां मुकमल तौर ते तबाह बर्बाद थियल आहे। चूंडियल MPA तोड़े पब्लिक हेल्थ खाते खे दरख़्वास्तूं कयूं आहिनि पर कंहिं जे बि कन ते जूं बि कान थी चुरे। मज़कूरा रोड सां सरकारी तालीमी इदारा अदालतूं पिणु आहिनि जिते जजनि जे अच वञ थिए थी पर सिंध हुकूमत चूंडियल अवामी नुमाइंदनि नज़रअंदाज़ करे रोड जे नए सिर तामीरात नाहे कई जंहिं जे नतीजे में हज़ारे माण्हुनि सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। फौरी हुननि चयो आहे त सिंध हुकूमत काज़ीअहमद शहर जे मुख्य रस्तनि घिटियुनि रोडनि जी तामीर लाइ 43 करोड़ रुपया जारी करे पब्लिक हेल्थ खाते काज़ीअहमद मार्फत कम कराया पर अफ़सोस जो शहर जो अहम ऐं मुख्य रस्तो ठही नाहे सघियो। हुननि मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर ते मज़कूरा लिंक रोड जी नई सिर तामीरात कराई वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे रोड ते अची सख़्त एहतजाज कयो वेंदो।